अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तो, रमज़ान शरीफ़ जो ख़ैर सां ही टियों जुमो आहे जेको अल्लाह ताला पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां तव्हां असांखे नसीब फ़रमायो आहे। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू इरशाद फ़रमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। ईमानदारो, अव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं अॻियनि ते बि अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ कया हुआ। लअल्लकुम तत्तक़ून, त जीअं तव्हां रोज़ा रखी तक़वा परहेज़गारी हासिल कयो। रोज़े जो फ़र्ज़ हुजणु ऐं रोज़े जो ग़र्ज़ ऐं गायत, इन आयत में अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू बयानु फ़रमायो आहे त ईमान वारनि जे मथां रोज़ो फ़र्ज़ आहे। अल्लाह ताला अॻियनि नबियनि अॻियनि उम्मतुनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया हुआ। अव्हां जे मथां बि उन्हनि वांगुरु अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ फ़रमाया आहिनि ऐं रोज़े जो मक़सदु आहे तक़वा ऐं परहेज़गारी जो हुसूल। जॾहिं रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे, पंहिंजे तमामु नफ़सानी ख़्वाहिशात खे तर्क करे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो जे अमर ते अमल कंदो आहे। अकेलो माण्हू पंहिंजे घर में जंहिंखे ॿियो को पंहिंजी ज़ात खां सवाइ ॾिसण वारो न हूंदो आहे, बंदि कमरे में हुजे, बंदि जाइ में हुजे, पाणी बि पियो आहे, मानी बि पई आहे, गोश्त बि आहे, फ्रूट बि पियो आहे,
ऐं ॾिसेसि बि को कोन थो, पर इन जे बावजूद बि हिन जो ज़मीर, हिन जो ईमान जेको बुखायल बि आहे, पाण उञायल बि आहे, पर उहो ज़मीर ईमान उनखे चवंदो आहे त न, इन जे वेझो न वञ, तोखे रोज़ो आहे। माण्हू दुनिया में दुनिया वारनि जो ख़्यालु कंदो आहे, पंहिंजे में अलाए छा हूंदो आहे, पर माण्हुनि जे आॾो पाण खे शरीफ़ ऐं मोतबर ज़ाहिर करण लाइ मसनूई चहिरो ठाहींदो आहे। पर हीउ अहिड़ो फ़लसफ़ो आहे जो इंसान खे अलाह पाक खां सवा को ॿियो ॾिसे बि कोन थो, पर इन जे बावजूद बि हिन जो ज़मीर हिन खे इजाज़त नथो ॾिए। खाए बि कोन थो, पीए बि कोन थो, उञारो बि आहे, ज़रूरतमंद बि आहे। पंहिंजे पाण खे, पंहिंजे नफ़्स खे ईअं चवंदो आहे त ख़बरदार, हे शयूं अलाह पाक तुंहिंजे लाइ सिज उभरण खां वठी करे, फजर खां वठी करे सिज लहण ताईं हराम कयूं आहिनि, जेके असुल में आहिनि त हिलाल। पाणी बि हलाल आहे, मानी बि हलाल आहे, गोश्त बि हलाल आहे, खाइण पीअण जूं शयूं हुन जे लाइ आहिनि हिलाल, पर अलाह जे अमर मुताबिक़ ॾींहं जो हिन खे इहे शयूं हाणे खाइण हराम आहिनि। उनखे हराम सम्झी पंहिंजे ख़्वाहिशात खे तर्क थो करे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात जो जेको फरमान आहे त लअल्लकुम तत्तकून, रोज़े में तव्हांखे तक़वा नसीब थींदी आहे। इन जो ज़ाहिर ज़हूर तव्हांजे आॾो मिसाल आहे त इंसान सुबुह खां शाम ताईं केतिरे क़दुरु पंहिंजे पाण खे नफ़्सानी ख़्वाहिशात खां परे रखे थो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस आहे जंहिंमें मुंहिंजे आकाई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बि फरमायो आहे त जेकॾहिं को तोखे गारिजे, तोसां को विढ़े, तोखे ताक़त बि आहे, पर तूं हुनखे चओ इन्नी साइमुन, अदा मां रोज़ेदार आहियां। मक़सदु हुनखे तूं वर्दी न ॾे, हुन सां तूं न विढ़। गार जो जवाबु गार सां, धक जो जवाबु धक सां आहे, पर न, तूं चओ त इन्नी साइमुन, मां रोज़ेदार आहियां। अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू बाने खे तक़वा थो सेखारे, परहेज़गारी थो सेखारे। इहे सभु गुर रहनि तक़वा ऐं परहेज़गारी जा। बानो जॾहिं इन्हनि जे मथां अमल कंदो आहे ऐं ईअं करे ॾेखारींदो आहे त यक़ीनन उहो मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो आहे। पोइ जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तक़वा नसीब फरमाईंदो आहे, उन सां ख़ुदा जो लेखो बि कोन हूंदो आहे। रब करीम जी ज़ात पंहिंजे महिरबानी सां उन मुत्तक़ी बाने खे उन्हनि इनामनि सां नवाज़ींदो आहे जो तुंहिंजे मुंहिंजे ख्वाब ख़्याल तसवुर सम्झ में न आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पाक कलाम मुत्तक़िन जा तमामु घणा फ़ज़ाइल बयान फरमाया आहिनि। हुननि जा इनाम, हुननि जा इकराम, हुननि जूं भलायूं, इहे सभु जेके आहिनि से तक़वा सां वाबस्ता आहिनि। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात असांखे अहिड़ी नेमत नसीब फरमाई आहे जंहिंजे ज़रिए घर वेठे ख़ुदा असांखे तक़वा पियो नसीब फरमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो, मां कुझु अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां रिवायत आहे, अल्लाह जे हबीब जी कुंवार फरमाए थी पई त रमज़ान शरीफ़ जे महीने अचण खां अॻु में मुझे प्यारे महबूब पाक जी ज़ात बाबरकात शाबान जे महीने में ई रोज़ा रखण शुरू करे ॾींदा हुआ। मां अर्ज़ कंदी हुअसि, या रसूल अल्लाह, रोज़नि रखण जो असुल महीनो त अञा अॻिते आहे, अवां हाणे असां ई शुरू करे ॾिना आहिनि। अल्लाह ताला जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा हा, ऐ आयशा, रमज़ान जा रोज़ा अल्लाह जे अमर सां आहिनि, उहे फ़र्ज़ आहिनि, रखणा आहिनि, पर मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े रोज़े जो, अहिड़े महीने जो, अहिड़े भलारे बरकत वारे ॾिहाड़नि जो, अहिड़ी मुंद जो, अहिड़ी मौसम जो रमज़ान शरीफ़ खां अॻु में रोज़नि सां इस्तक़बाल कयां थो। इन जे वास्ते त उहो अहिड़ो भलारो महीनो आहे जंहिंजी हिकिड़ी हिकिड़ी घड़ीअ में अल्लाह ताला जी ज़ात बाने खे तक़वा नसीब फरमाईंदो आहे। हिकिड़ी हिकिड़ी घड़ी में हुनखे तक़वा मिलंदी आहे, परहेज़गारी मिलंदी आहे। इंसान ज़रो गौर करे न, सोच करे त वाकई सुबुह खां शाम ताईं इंसान जो कहिड़ो फज़ीलत सां वक़्तु थो गुज़रे, सुहिणे नमूने सां वक़्तु गुज़रियो वञे। पंहिंजी तमामु ख़्वाहिशुनि खे अल्लाह जे अमर ते क़ुर्बान करणु असुल ॻाल्हि त आहे ई आहे न, जो नफ़्स खे हेठि करे ख़ुदा जे अमर खे मथे करणो आहे।
ऐं आदा अदुव्वकल्लज़ी बैन जंबैका, मुझे आकाई मौला हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, ऐं मुंहिंजा उम्मती वॾे खां वॾो दुश्मन तुंहिंजो हो आहे जेको तोसां गॾु आहे। बैन जंबैका, तोसां गॾु आहे, तुंहिंजे पासनि में तोसां गॾु लिको वेठो आहे, तोसां शामिल आहे। सहाबा किराम अर्ज़ था करे, या रसूल अल्लाह, वो कहिड़ो दुश्मन आहे जेको असां सां गॾु आहे? हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, उहो तव्हांजो नफ़्स आहे। अव्हांजो नफ़्स अहिड़ो त तव्हांजे मथां सरकश थी वियो आहे जो शैतान बि नफ़्स जे आॾो कुझु न हूंदो आहे। शैतान तव्हांखे अहिड़ा गुर कोन सेखारींदो आहे जेको नफ़्स तव्हांखे गुर सेखारींदो आहे। रोज़े में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नफ़्स कुशीअ जे लाइ, नफ़्स खे मारण जे लाइ, नफ़्स खे ख़तमु करण जे लाइ, नफ़्स जे इलाज करण जे लाइ हिकिड़ो बहितरीन तरीक़ो रखियो आहे। इंसान जंहिं वक़्त में अल्लाह पाक जे अमर जे मथां अमर कंदो आहे, अमल कंदो आहे, त हुनजे नफ़्स खे अल्लाह पाक मुती बणाईंदो आहे। हे नफ़्स जे मथां हाकिम बणिजी पवंदो आहे, नफ़्स जूं ख़्वाहिशूं छॾे ॾींदो आहे, ऐं उन नफ़्स जे ख़्वाहिशनि छॾण खां बाद में उन्हनि अमलनि, उन्हनि कमनि ते हलंदो आहे जेके अल्लाह जो अमर हूंदो आहे। नफ़्स बुख खां सवाइ मरे बि कोन थो। ड्रावल हूंदो पुस्तियूं हणंदो, ड्रावल हूंदो मस्ती कंदो, ड्रावल हूंदो इंसान खे गुमराह करण जी कोशिशि कंदो। पर मुंहिंजा अदा, जंहिं माण्हू खे न बुख हूंदी, उन बुखे माण्हू खे त पोइ हर ॻाल्हि विसरी वेंदी आहे। उनखे पेट अहिड़ो मजबूर कंदो, उन मजबूरी जे करे न का खिल कंदो, न मश्करी कंदो, न भोग कंदो, न कंहिं क़िस्म जी का हुनखे ख़ुशी हूंदी। छाजे करे त बुख अहिड़ी ख़राब शइ आहे जो इंसान जे नफ़्स खे कंट्रोल करे मारींदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अजीब नमूने सां पंहिंजे बाने जे नफ़्स जो इलाज तजवीज़ फरमायो त बाना 11 महीना खाईंदो आहे, हिकिड़ो महीनो अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जे रज़ा ख़ातिर पंहिंजो पाण खे रोके रखो। उन मां हिकिड़े पासे तुंहिंजी जिस्मानी सिहत थींदी, ॿिए पासे तुंहिंजी रूहानी नशो नमा थींदी। उन रूहानी नशो नमा जे ज़रिए अल्लाह ताला जी ज़ात तोखे बाना तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए छॾींदी। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, तक़वा जो असुल मफ़हूम इहो ई आहे त बानो पंहिंजे जान में, पंहिंजे जिस्म में, पंहिंजे वजूद में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा करे। हर मामले ते जीअं रोज़े में ॾिसंदो आहे, 12 महीना मस्जिद में कोन ईंदा आहियूं, उहे साॻा माण्हू रमज़ान शरीफ़ में रोज़ा रखंदा आहिनि त पहिरीं सफ़ में वेठा हूंदा। मस्जिदुनि जी रौनक वधी वेंदी आहे। उन खां पुछिबो, बाबा ॾे ख़बर, चए यार रोज़ो रखियो अथमि, हाणे निमाज़ कीअं कज़ा कयां? काफ़ी नौजवान असां खां पुछंदा आहिनि, जी साईं ॾियो ख़बर, रोज़े में ॾाढ़ी कूड़ाइजे? अबा ॾाढ़ी त हूअं ई न कूड़ाइजे, हूअं ई नबी करीम जी सुन्नत आहे, बग़ैर रोज़े जे बि न कूड़ाइजे। पर रोज़े में कूड़ाईंदे त वधीक गुनाह थींदी, तो वारे रोज़े में ख़लल पइजी वेंदो। छाजे करे त ॾाढ़ी जो कूड़ाइणु गुनाह आहे ऐं रोज़े में वरी गुनाह करणु डबल गुनाह आहे। उहे नौजवान जेकॾहिं राति जो को मौक़ो मिले न हजाम वटि, ठीकु आहे, रश न आहे त ॿ टे ॼणा शेव बि कोन था बनाइनि। इन्हीअ ख़्याल जे करे जेके रोज़ कूड़ाइण वारा त मतां रोज़ो ख़राब थी पवे, इन गुनाह जे कम खां पंहिंजे पाण खे बचायूं। निमाज़ में बि अॻु में थो अचे, छाजे करे त हुनजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थी पियो आहे। जेसीं ताईं ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे तेसीं ताईं कुझु कान्हे। मौलवी पियो वाइज़ करे, पियो नसीहतूं करे, पियो मथो हणे, पियो सम्झाए, कुझु कोन थींदो। पर जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थींदो त अज़ ख़ुदि हू पंहिंजे गुनाहनि खां पंहिंजे पाण खे परे कंदो। जेको माण्हू सिगरेट पीअंदो आहे रमज़ान में कोन थो पीए, जेको माण्हू गुनाह कंदो आहे या रमज़ान में केरु गुनाह जो कमु करे, निमाज़ कोन पढ़ंदो आहे, यार हाणे रमज़ान जो महीनो आहे, निमाज़ छो कज़ा कयां? बा जमात निमाज़ अदा थो करे, असुल सम्झंदे त तक़वा इहा शइ आहे जो तुंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थी पवे। ऐं ख़ौफ़ ख़ुदा ई त बुनियादी शइ आहे। इंसान खे ज़िना खां ख़ुदा जो ख़ौफ़ रोकींदो आहे, इंसान खे कूड़ खां ख़ुदा जो ख़ौफ़ रोकींदो आहे, इंसान खे पराई गिला गीबत खां ख़ुदा जो ख़ौफ़ रोकींदो आहे, पराए हक़ खाइण खां ख़ुदा जो ख़ौफ़ रोकींदो आहे। अला हाज़ल क़यास जेतिरा बि गुनाह आहिनि, इंसान गुनाह इन जे करे न कंदो आहे त मूंखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, मतां अलाह नाराज़ थी पए। पर जॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ हलियो वेंदो आहे
पोइ इंसान सभई गुनाह कंदो आहे, हुनखे परवाह ई न हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे नुस्ख़ो थो ॾसे त पंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा कयो, तक़वा पैदा कयो। तक़वा जो मफ़हूम ई हो आहे त अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो। रोज़े रखण सां तव्हां में तक़वा पैदा थी पवंदी। पोइ जॾहिं तव्हांजे दिलि में तक़वा याने ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थी पवंदो त तव्हां अज़ ख़ुदि गुनाहनि खां पाण खे बचाए वठंदव। असांखे अल्लाह ताला महबूब जी उम्मत खे बुराईअ खां परे रहण जा गुर सेखारिया आहिनि। हिन तरीक़े सां तव्हां पंहिंजे पाण खे बचाए सघो था। अल्लाह ताला तरी फरमायो लअल्लकुम तत्तकून, त तव्हां में तक़वा पैदा थींदी जेकॾहिं तव्हां रोज़ा रखंदव। इहे रोज़ा रुगो तव्हां ते न हुया, अॻियनि उम्मतुनि जे मथां बि हुया, अव्हां जे मथां बि अल्लाह ताला फ़र्ज़ फरमाया। फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त अव्हां खे ख़ुदा ताला जेको महीनो ॾिनो आहे सो सभिनी महीननि जो सरदार महीनो आहे। मां अॻे जुमे ते अर्ज़ु कयो हो न त साईं मेराज ते पियो वञे, उम्मत खे ॾिसी रोए पियो जो मलाइकनि जी डिघी इबादत हुई। अल्लाह ताला फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र व मा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे हबीब उम्मत खे हिकिड़ी अहिड़ी राति अता फरमाई आहे जंहिंजो क़द्र जो नालो क़द्र वारी राति आहे। उहा एतिरी त इज़त ऐं अज़मत वारी राति आहे जो हज़ार हा महीना अल्लाह जी बात कयो, उन जो सवाब हिकिड़े पासे, होॾो क़द्र जी राति जो हिकिड़ो सवाब हिकिड़े पासे। हिकिड़ो मसइलो क़द्र जो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, छाजे करे त ॿिए जुमे खां क़द्र अॻु में अची वेंदी। अलाए 21 अचे, अलाए 23 अचे, अलाए 25 अचे, अलाए 27 अचे, अलाए 29 अचे, पर 20 खां पोइ मुतवक़्क़िओ आहे त क़द्र जी राति अची वेंदी आहे। महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त मां इरादो कयो घरां निकितुसि त मस्जिद नबवी में वञा, मुंहिंजा सहाबी वेठा आहिनि ऐं उन्हनि खे वञी क़द्र जे राति जी ॻाल्हि ॿुधायां त फलाणी राति अथव क़द्र जी, जाॻिजो। महबूब से फरमाइनि था मां जीअं जो मस्जिद नबवी में आयुसि त ॿ हिकिड़ा असहाबी पाण में बहस करे रहिया, कंहिं ॻाल्हि ते। हीअं न आहे, चओ न न हीअं न आहे, उहो चवे हीअं न आहे, पाण में विढ़िया वेठा हा। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो जो हबीब फरमाए थो मां तव्हांखे ॿुधाइण पे आयुसि त फलाणी राति आहे, क़द्र जी फलाणी राति आहे, पर जेको तव्हांजो कीनरो हो, पाण में झेड़ो हो, पाण में फसाद हो, पाण में बहस पे कयो अजायो, अल्लाह ताला मूंखे मना फरमाई आहे मुहम्मद इन्हनि खे राति मुक़ररु करे न ॿुधाए, पाण में विढ़नि था वेठा। हूअं त हिकिड़ी राति जाॻो हा, पर मां अल्लाह पाक जो हबीब तव्हांखे ॿुधायां थो। हाणे एतिरो चवांव थो, अथव 21 जी राति में 21 ॻोल्हियो, 23 ॻोल्हियो, 25 ॻोल्हियो, 27 ॻोल्हियो, 29 ॻोल्हियो। झेड़ो पाण में न कयो हा त मां तव्हांखे ॿुधायां हा, पर पाण में झेड़ो तव्हां नेमत पाण खां गुम करे छॾी आहे। हाणे अॻे सवली मिलेव हा, हाणे ॾुखी मिलंदव। अॻे मिले हा त सवली, पर हाणे ॾुखी मिलंदव। मालूम थियो त झगड़ो, झेड़ो, बहस, अजायो ॻाल्हियूं इहे इंसान खे नेमतुनि खां परे कंदा आहिनि, इंसान खे ख़ुदा जे इनाम खां परे कंदा आहिनि। असांखे अचे कुझु बि कोन, दुकान हुजे, होटल हुजे, लारी हुजे, बस स्टॉप हुजे, रेल ते वेठा आहियूं, किथे बि आहियूं, आहे का ख़बर कान, बस में शुरू हूंदासीं। पोइ कमल हू पियो कुफर जो कलमो ॻाल्हाईंदो, कमल हू पियो कुफर जो कलमो ॻाल्हाईंदो। मुंहिंजा प्यारा भाउ, शरीयत पाक जे मामलात में इल्म खां सवा बहस करणु कुफर जी ॻाल्हि आहे। इंसान कॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे वेहंदो माज़ अल्लाह जेका कुफर जे हद ते इंसान खे पहुचाईंदी आहे। बहरहाल इहा ॻाल्हि पंहिंजी जॻह ते आहे, पर अर्ज़ु पे कयुमि त बहस तमहीस जे करे अल्लाह जे हबीब ॿुधाइण पे आया, पर अल्लाह जे हबीब फरमाता हाणे तव्हांखे बहस जे करे ख़ुदा मनो कई आहे, नथो ॿुधायांव, हाणे वञी इन रातिनि में ॻोल्हियो। हबीब फरमाइनि था त मूंखे पाण खे फ़िक्र ॾाढो थी पियो। कीअं? साईं फरमाइनि था त फ़िक्र इन जे करे थियो त अल्लाह ताला जी ज़ात मनो कई त न ॿुधाए। हाणे न ॿुधायां, रुगो एतिरो ॿुधायां त 21 जे रातिनि में ईंदव, माना हाणे हूअं हिकु राति जाॻनि हा, हाणे 21 बि जाॻनि, 23 बि जाॻनि, 25 बि, 27 बि, 29, 5 रातियूं जाॻनि। अलाह साईं चयो त हाणे न ॿुधाए, ऐं एतिरो चवे त 5 रातिनि में हिकिड़ी राति हूंदव, वञी 5 राति में ॻोल्हियोसि।
हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ात बाबरकात फरमाइनि था मूंखे फ़िक्र थी कहिड़ो फ़िक्र थियो त हूअ आसानी हुई हाणे तकलीफ़ थी पियनि रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे फरमायो मुंहिंजा हबीब जो कुछ भी थींदो आहे मां अल्लाह पाक जे अमर ऐं तक़दीर सां थींदो आहे बहानो त इहो बणियो आहे त तुंहिंजनि असहाबनि पाण में बहस कयो झगड़ो कयो कीनरो कयो उन जे करे इहा रात मुक़ररु थियणी ई सा कान थी इहा रात 5 रातुनि ॾे हली वई पर इन में वरी बि भलाई आहे तुंहिंजो उम्मती हिकिड़ी राति जागे हा उहा जेका तूं मुक़ररु करे ॾी हा उनखे हिकिड़ी क़दर जे राति जो सवाबु मिले हा पर हाणे हिन बहाने सां 5 रातूं जागंदो मां उनखे 5 क़दरुनि जो सवाबु अता फरमाईंदुसि हूंदी हिकिड़ी राति 5 त कोन हूंदियूं न सही हूंदी हिकिड़ी पर जागे थो ॻोल्हण जे लाइ 5 रातुनि में 21 बि जाॻियो आहे 23 बि जाॻियो आहे 25 27 29 बि जाॻियो आहे हूंदी हिकिड़ी राति पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सवाबु हुन जे खाते में 5 लैलतुल क़द्र जो अता फरमाए छॾींदुसि हिकिड़े माण्हू मूंखे चयो साईं मुल साहब क़द्र जी राति जेका हूंदी आहे असां ॿुधो आहे त उन राति वण सजदो कंदा आहिनि आसमान सॼो नूर थी वेंदो आहे पाणी जिथे बि हूंदो आहे उहे पाणीअ जा सभु ज़ख़ीरा खीर थी वेंदा आहिनि अख छिंभ में बसि उहा क़दुरु ईंदी आहे हली वेंदी आहे असां नंढा हूंदा हुआसीं मदरसे में कोन पढ़ंदा हुआसीं त इहे ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं ॿाराड़ी जा माण्हू चवंदा आहिनि त वण सजदो कंदा आहिनि आसमान सॼो रोशन थी वेंदो आहे ऐं जिथे बि पाणीअ जा ज़ख़ीरा हूंदा आहिनि उहे सभु सां खीर थी वेंदा आहिनि उन पुराणे ज़माने जा माण्हू वीचारा क़द्र जे राति जे लाइ गिलास पाणी जो बि रखी वेहंदा हुआ त ओचितो खीर थींदो पी वठंदुसि पोइ पीअंदुसि त पोइ वली थींदुसि पोइ वली थी पोइ उॾरंदुसि नियत त भली आहे ॻाल्हि सुठी आहे पर मुंहिंजा भाउ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हिकिड़ी घड़ीअ लाइ जो इहे चिमको थिए बसि इहे जीअं विझ थींदी आहे आसमान में तजली थी हली वई ईअं रब कोन थो करे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ॿुधाइनि थियूं त क़द्र जी राति ऐं क़ुरान पाक ख़ुदि ॿुधाए थो त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात क़द्र जी राति घड़ी कोन कंदो आहे लम्हो कोन कंदो आहे 5 मिंट कोन कंदो आहे क़द्र जे राति खे अल्लाह ताला इहो शरफ़ अता फरमाईंदो आहे जो सिज लहण खां वठी करे फजर ताईं बाख फुटी ताईं सारी राति क़द्र जी राति हूंदी आहे सारी राति बाक़ी इहो क़ुरान में हदीस में किताबनि में कोन्हे त को खीर थी वेंदो आहे वण सजदा कंदा आहिनि ऐं से खे चवां वण जेके आहिनि से सभाट ज़मीन ते किरी हा जेकॾहिं कंहिंखे अल्लाह ताला खणी को मुशाहिदो अहिड़ो कराए उहा अल्लाह जी मर्ज़ी आहे उहा ॿी ॻाल्हि आहे पर हिकिड़ी घड़ी लम्हो न हूंदो आहे इहा सारी राति ओॾो क़द्र वारी राति जंहिं थियणी आहे सिज लथो रोज़ो खोली वींदे हाणे बाख फुटीअ ताईं जेसीं ताईं मौली साहिबु बांग ॾींदो आहे याने फजर ताईं सुबुह सादिक ताईं हता मतलअल फजर ओ जेसीं ताईं फजर वञी थींदी आहे इहा सारी राति 12 कलाक ई ख़ुदा ताला तुंहिंजे लाइ क़द्र करे छॾींदो ॿियो मसइलो साईं भला पाकिस्तान में मिसाल तौर 21 या 23 या 25 क़द्र थी हाणे क़द्र त अल्लाह ताला हिकिड़ो दफ़ो कंदो आहे हिकिड़ो दफ़ो थी बसि पर मुल्क हे जहान आहे गोल ठहियल हिन गोल मुल्क में पाण हिन महिल ते जुमो था पढ़ूं हिन महिल पंहिंजे घड़नि में 1:45 जो टाइम थियो आहे पर जेके उलहंदा मुल्क आहिनि सऊदी ॾे ख़ुदा शल तव्हां असांखे घुराए वठे आमीन एॾे अञा ज़ोहर जी बांग ई कान आई आहे जुमे जो टाइम ई कोन थियो आहे अञा ॾींहुं ई कोन लड़ियो आहे वरी जेके हे ॿिया मुल्क आहिनि उभरंदा पाण हिन महिल जुमो बि कोन पढ़ियो आहे उते हुन ट्रिपर ई पढ़ी छॾी हुई अञा परते हलियो वञ त उते हुन रोज़ो बि खोले छॾियो हूंदो हे ख़ुदा जो निज़ाम आहे हाणे क़द्र जी राति जंहिं महिल थिए थी उहा मिसाल जंहिं राति पाकिस्तान में थी उहा 21 या ॿिए मुल्क में 22 हूंदी सम्झो था न साईं
असां वटि 21 थी या 23 थी त ॿिए मुल्क में उहा छा हूंदी 24 हूंदी, अॻिते पोइ हूंदी। पोइ क़दुरु जॾहिं थिए थी त इहो तव्हां मिड़ई मुलनि खणी माण्हुनि खे ठाहे बेवकूफ़ बनायो आहे। क़दुरु जूं रातियूं मिड़ई त माण्हू मिड़ई जागनि कुझु न कुझु। छाजी क़दुरु कीअं आहे ई कान थी। क़दुरु हुजे हिकिड़ी घड़ी हिते थी या सॼो ॾींहुं थी त ॿिए मुल्क में त कान थी। रोज़ त ख़ुदा क़दुरु कोन कंदो आहे। पाकिस्तान में अॼु कई सुभाणे ॿिए हंधि कई वरी टे हंधि, ईअं त क़दुरु हिकिड़ो दफ़ो थींदी आहे। हाणे इहे मिसाल आहिनि कंहिंजा रोशन दिमाग़नि जा, सम्झो था न साईं। अवां ॿाहिराड़ी जा माण्हू सादा हो, अव्हां खे ख़बर ई कान्हे त रोशन दिमाग़ छा खे चइबो आहे। इहो वरी कॾहिं ॿिए दफ़े ॿुधाईंदोसांइ। मां हे मसइलो तोखे ॿुधायां, सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हल। सलात हबीबत अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हाणे इहो मसइलो मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायां तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो। सवली ॻाल्हि आहे, घबरायो न, मसइलो बिल्कुलु आसान आहे। ॾिसो, पंहिंजे मथां ॿेपहरी जी निमाज़ फ़र्ज़ आहे, ॿेपहरी बि फ़र्ज़ आहे, सांझी बि फ़र्ज़ आहे, सोमाणी फजर फ़र्ज़ आहे। असां हिन महिल पढ़ूं था ॿेपहरी यानी जुमो था पढ़ूं, पर जेके उभरंदा मुल्क आहिनि उहे छा था पढ़नि पिया टेपहरी। ओलहंदा जेके मुल्क आहिनि उन जुमे जो टाइम ई कोन थियो आहे। निमाज़ कंहिंजी आहे? पोइ अल्लाह तबारक व तआला जॾहिं असां ते ॿेपहरी मुक़ररु कई त असां ते ॿेपहरी त थी, उभरंदनि ते बि कान्हे ॿेपहरी, उते टेपहरी आहे। ओलहंदनि ते वरी ॿेपहरी आहे ई कान का, पोइ ॿेपहरी थी कीअं? ॿेपहरी त सभिनि ते हिकिड़े टाइम ते हुजणु खपे, ईअं नाहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे निमाज़ तव्हां ते वक़्त ते फ़र्ज़ आहे। जंहिं महिल बि तव्हां ते वक़्तु अचे, जेकॾहिं उभरंदड़ मुल्कनि ते आयो आहे त उहे पढ़ंदा, वरी वक़्तु असां वटि आयो त असां पढ़ंदासूं, असां खां वक़्तु अॻिते वियो त उहे पढ़ंदा। जंहिं वक़्तु बि वक़्तु ईंदो उहे उन्हनि जे मथां निमाज़ फ़र्ज़ आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़दुरु बि ईअं कंदो आहे, ख़ुदा वटि खोटी कान्हे का। अल्लाह ताला पूरी काइनात में क़दुरु खे घुमाईंदो आहे, फेराईंदो आहे। जंहिं बि मुल्क में जीअं ॿेपहरीअ जे टाइम ते ॿेपहरी फ़र्ज़ हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जंहिं बि मुल्क खे क़दुर सां नवाज़ींदो आहे उन्हनि जे लाइ क़दुरु हूंदी आहे। असां वटि जंहिं राति ते थी आहे ख़ुदा असांखे ॾिनी आहे, ॿिए मुल्क खे ॿी राति ते ॾे, टे मुल्क खे टी राति ते ॾे। ख़ुदा वटि खोटी आहे छा जो हिकिड़ो दफ़ो मोकिली त ॿिए मुल्क खे वरी कोन ॾींदो? रब पाक फरमाए थो, मां अल्लाह जा ख़ज़ाना कुशादा आहिनि, मां क़दुर जी राति महब जे सारी उम्मत खे कंहिं बि दुनिया जे ख़िते में हूंदो आहे त मां उते अता फरमाए छॾींदो आहियां। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू इन राति में जागण वारे खे क़ुरान शरीफ़ मुताबिक़ 1000 महीननि जो सवाब अता फरमाईंदो आहे। होॾो तूं हिकिड़ी राति जागी, पर महबूब फरमायो त तव्हां पाण में कई गोड़, अलाह चयो त लिकाए, पर वरी बि उनजो फ़ाइदो इहो थी पियो त हूअ हिकिड़ी राति जागी, हा हाणे 5 रातूं जागंदे तोखे 5 क़दरनि जो ख़ुदा ताला सवाब अता फरमाए। थोरा थोरा मूं ते मेहर यार जा, थर जी वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा, आऊं गणियो गणी दस केतिरा मेहर यार संदा, हीअ कमीनी केरा जेका पूरी पए पुनहल सां। हे सभु थोरा एहसान भलायूं मदीने वारे साईं जे सदके आहिनि जो असांखे ख़ुदा जे हबीब असांजे मग़फ़रत लाइ, असांजे माफ़ी लाइ इहे सामान ठाहे ॾिना आहिनि। इन राति में जागण जो ख़ुदा ताला वॾो मक़ाम मर्तबो कयो आहे। दुआ कयो शल अल्लाह ताला असांजे मुस्लमान खे राति में इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नफ़िल चनी त नफ़िल पढ़जां, क़ुरान थी अचई त क़ुरान पढ़जां, ज़िक्र वेही करी त ज़िक्र वेही कजां, दुरूद पढ़ी आका व मौला ते त सलातूं हबीब ते सलातूं वेठो पढ़जां। इहा राति ईअं बि कोन्हे को त रब फरमाए थो त सुबुह सिज लथे खां वठी ओ सुबुह ताईं सारी राति जाग, ईअं नाहे। अल्लाह जो हबीब फरमाईंदो आहे जेतिरो टाइम थियई इन नियत सां वेही जाग, तोखे अल्लाह ताला सवाब अता फरमाईंदो। कलाक जागण जी ताक़त आहे त कलाक जाग, 2 कलाक जागण जी ताक़त आहे त 2 कलाक जाग। पर के अल्लाह जा मर्दन सारी राति बि जागंदा आहिनि। संझे सुम्हण पेर ढिघा करण इहो कम कमीनन। लतीफ़ साईं जो त फ़लसफ़ो ई पंहिंजो आहे।
ओ त चए थो त ईअं संझे सां वठी पेर डिघा करे सुम्ही पवे, इहो सुठो कमु न आहे। सारी रात सुबहान जागी जन यादि कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो माल, पोइ कोड़े थियनि कुर्बान, अचो आसण तन जे। मौलाना शेख सादी त फरमायो आहे त तोखे जेकॾहिं क़दुरु हुजे, क़दुरु बेक़दुरो न थिजां, क़दुरु हुजई त हर राति शब क़दुरु आहे। 360 रातियूं हन साल जूं, 360 रातियूं, 360 रातियूं साल जूं हल, तोखे जागण जो क़दुरु हुजे, अल्लाह ताला बाने खे कहिड़ियूं नेमतूं नसीब फरमाईंदो आहे त उहा हर राति तुंहिंजे लाइ शब क़दुरु आहे, हर राति तुंहिंजे लाइ भलाई आहे। बाने ते मथां जेके अल्लाह ताला जी ज़ात राति जे टाइम ते भलायूं ऐं महिरबानियूं कंदो आहे, सो ॾींहं जो एतिरियूं कोन कंदो आहे। इन में इहा बि फ़लसफ़ो रखियलु आहे त ॿियनि इबादतुनि में जेके ॾींहं जूं कयूं वेंदियूं आहिनि, रियाव जो शुबहो हूंदो आहे। हाणे तूं न पंहिंजो भलो बिस्तरो छॾी अहिड़ी छिती सर्दीअ में आधी राति जो थी वुज़ू करी ऐं तोखे को बि कोन ॾिसे, पंहिंजे कमरे में या मस्जिद में अकेलो अलाह जे आॾो बीही, उन इबादत में तोखे पाण मज़ो ईंदो, उन में तोखे ख़ुदि लज़त ईंदी, उन में तुंहिंजे दिलि खे ख़ुदि सुकून मिलंदो, तसल्ली मिलंदी त वाह जो मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे आॾो हाज़िरी ॾिनी आहे। तुंहिंजूं अखियूं अॼु ख़ुदि नेण ॻोढ़ा वहाईंदियूं, तुंहिंजे दिलि जे अंदरि नरमी ऐं रिकत पैदा थी पवंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन जे करे राति खे शरफ़ अता फरमायो, हबीब खे बि त मेराज राति जो कराई न सही, ॾींहं जो न पे कराईंसि। अल्लाह ताला राति जो वॾो शरफ़ कयो आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे शबे क़दर में जागण जी इबादत तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे मां इन मौज़ूअ ते जेकॾहिं ॻाल्हाईंदो रहां त हे मौज़ू अणखुट आहे, पर अॼोके जुमे ते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि बि करणी आहे, उहा आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम फ़तह। बदर जे मैदान में अल्लाह ताला हिन भलारे महीने जे 17 तारीख़ हबीबन करीमन खे बदर जे मैदान में कामयाबी अदा फरमाई, जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाईंदो आहे वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह। ओ मुंहिंजे हबीब जा ग़ुलामो, तमामु तव्हां कमज़ोर हुयो, निहथा हुयो, थोरड़ा हुयो, हथियार तव्हां वटि हुया ई कोन, खाधे जे लाइ तव्हां वटि सामान हुयो कोन, ॾाढा मजबूर हुयो, मुहताज हुयो, अव्हां जे मुक़ाबले में दुश्मन ॾाढो ताक़त वारो हो। पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतन बिइज़्निल्लाह, इन कानून जे तहत कीअं बि मां लापा कंदो आहियां, जो कॾहिं कॾहिं थोरी जमात हक़ वारीअ खे नाहक़ वारी घणी जमात जे मथां कामयाब कंदो आहियां। मां रब करीम जी ज़ात बाबरकात मुशरिकनि जे मथां, कुरैशन जे मथां, अबू जहल जहिड़े ज़ालिम जे मथां महबूब पाक जे चंद ग़ुलामनि खे कामयाबी अदा फरमाई। थोरो जंग जो पस मंज़र, महबूब जा ग़ुलाम कुल हा 313, घणा 313, ऐं साम्हूं 1000। हर हिक काफ़र सां हिकिड़ो हिकिड़ो घोड़ो, हर हिक काफ़र खे ॿ तलवारूं, हर हिक काफ़र खे ॿ ज़िरहूं, हिकिड़ी तलवार भॼे त ॿी बि हुजे, हिकिड़ो घोड़ो थकिजी पए त ॿियो बि हुजे। उठ साणा घोड़ो साणा, खाधे पीते जा अंबार लॻायूं, बाज़ार अची जीअं खुलंदी आहे बाज़ार, ईअं बाज़ार जे लाइ अनाज जा, गाह जा, जानवरनि जे लाइ, माण्हुनि जे लाइ खजूं, खारकूं, ईअं माल जा ढेर लॻा पिया हुजनि। ऐं माण्हू घणा 1000 काफ़र, ऐं नबी पाक जा ग़ुलाम 313, ऐं हथियार केतिरा थे उनके पास 2 घोड़े 6 ज़िरह 8 शमशीरे। 313 माण्हुनि वटि घोड़ा 2, 1000 काफ़र वटि 1000 घोड़ो। हाणे 1000 जे मुक़ाबले में 2 घोड़ा छा कंदा? उन्हनि 2 घोड़नि मज़ा हिकिड़ो घोड़ो रसूलुल्लाह वटां, ॿियो हिकिड़े सहाबी वटि बसि। ज़िरहूं घणियूं 6, 313 माण्हुनि खे तलवारूं घणियूं 8,
थे उनके पास 2 घोड़े, 6 ज़िरहें 8 शमशीरें, पर बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। अल्लाह या रसूल अल्लाह हक चारे। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, भला इहो हुनमें स्प्रिट कहे भरियो हो, हथे खाली काहे पिया, न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। आखिर जेके इहे वेठण आया हा 1000 माण्हू सां 313 ॼणा हथे खाली। आखिर में का जान में का ताकत त हुई न, उहा कहिड़ी ताकत हुई? छा हिनखे हुकूमत जो आसरो हो? छा हिनखे इनाम जो आसरो हो? न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। हाँ सही, हुन जो भरवसो रसूलुल्लाह जे ज़ात ते हो, हुनखे पक ही त मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे पुठीअ ते हथ रखी दुआ करे काठी हथ में ॾींदो त तरार खां वधीक कमु कंदो। वाकई थियो ई हिकिड़ो साहबी रोई अची हुज़ूर जे आॾो बीठो आहे, या रसूल अल्लाह 8 तरारियूं हल मां वटि आहे कान, शौक़ मूंखे खयो बीठो आहे त मां अल्लाह जे राह में शहीद थियां, मूंखे का तलवार ॾियाराए। पाण फरमाइनि था तलवार त मां वटि कान्हे, कान हुजाए। साईं ॾे तलवार। पाण फरमाइनि था रहमत जो दरिया जोश में अची वियो, वञ साम्हूं खजी बीठी थी छड़ई पटे आहे। सुभान अल्लाह। साहबी सगोरो रवानो थो थिए, खजीअ जी छड़ई पटे थो, हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत गिरामी में छंडींदो हुन जा पन लाहींदो छांगींदो उहा खजीअ जी छड़ई अची हबीबन खे पेश कई आहे। महबूब पाक जे हथ में ॾिनी आहे त ॿियो बि हिकिड़ो साहबी आहे, साईं मूंखे बि ॾे। जब नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो जोश जहाद ॾिठो, जज़्बो ॾिठो, त हुन खजीअ खे रसूलुल्लाह खजी छड़ई खे 2 अध करे 2 फाकूं कयो, चीरियऊं त से अॻे थुलड़ी त कान हूंदी आहे, खजी छड़ई सरड़ी हूंदी आहे, वरी जो 2 अध थी त मुर्गो ज़रड़ा थी वई। हिकिड़ो हबीब हुनखे हिसो ॾिनो, ॿियो हुनखे ॾिनो। पाण फरमाइनि था वञो मुंहिंजी दुआ अथव, तलवार खां वधीक कमु कंदी। महबूब जी ज़ात बाबरकात जो ग़ुलाम जॾहिं मैदान में लथो आहे, चवे थो ख़ुदा जो कसम आहे ॿियनि जूं रुक जूं तलवारूं कमु न पियूं कनि जेका मुंहिंजी खजी जी छड़ई कमु पई करे। रुक जूं तलवारूं मुडियूं थी पियूं, भॼी पियूं, ख़राब थी पियूं, पर जेका रसूलुल्लाह छड़ई ॾिनी सां पिछाड़ी ते ख़राब न थी। न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरोसा था तो एक सादी सी काली कमली वाले पर। छो आया हा मैदान में, छो आया हा? जे तो न अपने आन के खातर, न अपनी जान के खातर। इहो मक़सद ही कोन हो त को मां बहादुर लेखे जा, सुभाणे मां को माल गनीमत जो हासिल कयां, घोड़ा मिलंदा, हथियार मिलंदा, न छा इरादो हो? चवे थो न अपने आन के खातर, न अपनी जान के खातर, वो मैदान में निकल आए फकत कुरान के खातर। इरादो को बि कोन हो, सिर्फ़ इहो इरादो हो त क़ुरान अल्लाह जो आहे, लथो मुहम्मद मुस्तफ़ा ते आहे। इन क़ुरान खे काफ़र कूड़ो था चवनि, हाणे इन क़ुरान जे मथां जानियूं कुर्बान करणियूं आहिनि, सिर वढाइणा आहिनि। इन क़ुरान जो क़यामत शान बुलंद करणो आहे, जे दुनिया खे पतो पए त वाह मुहम्मद तुंहिंजो क़ुरान जेको रब करीम तोखे अता फरमायो आहे, जंहिंजे हर्फ़ हर्फ़ जो, ज़ेर ज़बर जो, शद मद जो ख़ुदा ताला ज़ामिना रब थो चवे त ॿिया नबी क़ुरान जी हिफ़ाज़त कंदा हा, मुस्तफ़ा तुंहिंजे मथां जेको मां क़ुरान नाज़िल कयो आहे उनजो मुहाफ़िज़ मां रब पाण। हिकिड़ो सहाबी आहे,
वॾो बहादुर आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ हुन जो नालो आहे। वॾो हिकिड़ो बहादुर हो। हबीब जा सभु ग़ुलाम बहादुर हुआ। हा न अदा चओ त सही ॾाढे। बहादुर गजा बहादुरे खड़ग खिलौलकन हणन धड़ धड़न ते हाकारीन हणन पो किरन कंध नचन ऋण गजो राड़ो थियो। मुस्तफ़ा जा परवाना परवाना हा साईं। हबीब करीम जी ज़ात बाबरकात तां कुर्बान वञा। मुल्लनि खे चओ त मुला शलका ख़ुदा तव्हांखे हिदायत करेव। अड़े रुगो न तव्हां बदर जी जंग जो वाक़ियो पढ़ो ॾिसो त बि तव्हांखे ख़बर पए त मुहम्मद करीम खे ग़ैब जो इल्मु आहे। ॿियो न जो बदर जी जंग जो तव्हां रुगो वाक़ियो पढ़ो। जंहिं ॾींहुं लड़ाई पई लॻे 17 रमज़ान ते 16 रमज़ान जो ॾिहाड़ो आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े सहाबीअ खे पाण सां वरितो हली आहे। साईं छा आहे पाण फरमायो सुभाणे जंग लॻंदी। हो पासो काफ़रनि जो मैदान आहे, हे पासो असां झलियो आहे। हाणे अचो त पंहिंजे मैदान जो जाइज़ो वठूं। असां बि सॻोरो नबी करीम सां गॾु आहे। मुंहिंजे आका सां काठीअ जी लठ आहे। सहाबी थो चवे मुंहिंजो आका ई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मैदान में आयो हलंदे हिकिड़ी जाइ ते बि हबीब हीअं लठ जा इशारा कया। महाज़ा या रसूल अल्लाह ही छा आहे। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ओ फलाणा जंहिं जाइ ते मां मुहम्मद करीम लठ रखी आहे सुभाणे इन्हीअ जाइ ते अबू जहल जी मुंडी किरंदी। कॾहिं सुभाणे चओ चओ कॾहिं ॾाढे चओ सुभाणे। कंहिंखे ख़बर कान्हे सुभाणे छा थींदो। कंहिंखे ख़बर कान्हे सुभाणे छा थींदो। कंहिंखे ख़बर कान्हे केरु काथे मरंदो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे वाकई कंहिंखे ख़बर कान्हे का पर जंहिंखे मां ख़बर ॾींदो आहियां तंहिंखे ख़बर हूंदी आहे। जंहिंखे मां ख़बर ॾींदो आहियां वल्लाहु अलीमुल ख़बीर। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त मां अलीम बि आहियां पर ख़बीर बि आहियां जो ख़बर ॾींदो बि आहियां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे ख़बर ॾिनी आहे त सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो। मोई कोन्हे जेरो आहे घुमे थो सुभाणे अञा आई कान्हे का पर मदीने जो साईं ॿुधाए थो। साहबी चयो त मां महबूब करीम अलैहिस्सलाम जी इहा ॻाल्हि ॿुधी आहे जाइ ताड़ी हेॾे होॾे पक कयमि त ॾिसां इहा जाइ। अॻिते वधियासीं वरी ॿी जाइ ते मुंहिंजे हबीब बीही वरी उन जाइ ते लठ आई आहे। महाज़ा या रसूल अल्लाह ही छा आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजा ग़ुलाम यादि रखजांइ सुभाणे हिन जाइ ते उतबो मरंदो। 3 जाइ ते वलीद मरंदो फलाणी जाइ ते शेबो मरंदो। अहिड़े तरीक़े सां हबीब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि जा नाला खणी इशारा कंदो वञे थो पियो। मुंहिंजा प्यारा भाउ जॾहिं ॿियो ॾिहाड़ो थियो आहे उहो सहाबी थो चवे अबू जहल जी अम्मो आहे मूंखे रब करीम जे ज़ात बाबरकात जो कसम आहे जंहिं रब ते मुंहिंजो ईमान आहे उहो रब जेको काबे जो रब आहे। मुंहिंजे हबीब जंहिं जाइ ते लठ रखी हुई त अबू जहल हिन जाइ ते मरंदो। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो न का इंच न को हेॾे थियो न को हेॾे थियो न जी मुंडी उन जाइ ते किरी। जंहिंजी ज़ुबान जी सदाकत क़ुरान बयान करे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजो महबूब करीम पंहिंजे मर्दीअ सां पंहिंजे ख़्वाहिश सां पंहिंजे इरादे सां कोन ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजो हबीब उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको मां रब वही कंदो आहियां। ॻाल्हि पे कयमि अब्दुर्रहमान बिन औफ थो चवे ॿियो ॾिहाड़ो जमल थियो त नबी पाक मुजाहिदनि खे चयो त कतारूं ॿधो। अब्दे वुद वॾो हिकिड़ो काफ़र हो। एॾो वॾो काफ़र अरब में थियो ई कोन्हे। नालो होसि अब्दे वुद। वुद बुत जो नालो हो। पाण खे चवंदो हो त मां बुत वुद जो बानो आहियां। इन खां अॻु में हबीबन करीमन सां लड़ाई लॻी आहे। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जे मुक़ाबले में अब्दे वुद आयो आहे। अली उल मुर्तज़ा शेरे ख़ुदा खे मस ॾाढी लहे पई।
छो त अली साईं जी हिन महीने जे 21 तारीख़ शहादत आहे। मुंहिंजो इहा बि ॻाल्हि ॿुधाए छॾिजे। अब्द बुद्ध जमल आयो त हुन चई तूं केरु आहीं? चई मां कुरैशी आहियां। चई तूं कुरैशी न हुजे हा त मां ॿिए सां लड़ाई कोन। हा कुरैशी बहादुर हूंदा हल, ॿिए कबीले सां मां विढ़ंदुसि कोन बहादुर सां, पर तोखे ॾिसां थो तूं त ॿार आहीं, ॿार सां कीअं विढ़ां? अली साईं फरमाइनि था वार जो तोखे हक़ आहे, मां कुरैशी आहियां, मुहम्मद जो ग़ुलाम आहियां। आगराई असां न कंदा आहियूं, आगराई तूं कर दिफ़ा, मां कंदुसि, पोइ मुंहिंजो वारो बाद में आहे। वाह शेरे ख़ुदा। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अब्दे बुद्ध वारो कयो आहे जेको पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं सॼो लोह में बंदि लॻो पियो आहे, यानी सॼो जिस्म जो लोह में जकड़ियल हो त कंहिंजी बि तलवार वार न करे, कंहिंजी बि तलवार वढे न सघे। मथे खां पेरनि ताईं सॼो लोह में जकड़ियल आहे। हज़रत अलीअ ते वार कयईं। हज़रत अली करम अल्लाह वजल करीम फरमाइनि था पिया, हुन जो वार घुसी वियो, मां हुन जे वार खे घुसाए, मां हुन जे मथां जीअं जो वार कयो त हुनखे ख़बर ई कान पई। मथे में धक जो लॻो त मथे जो खोद वियो, मथो चीरजी वियो, ढाल उहा ख़तम थी वई, ज़िरह ख़तम थी वई। ज़िरह खे चीरींदे हज़रत अली करम अल्लाह वजल करीम तलवार वञी ज़मीन सां लॻी आहे। हमरा रुगो चुरियो आहे त अधु हेॾे वञी किरियो, अधु हेॾे वञी किरियो, कंहिंखे ख़बर ई कान पई त कीअं मरी। मुंहिंजे हबीब पाक जा जेके बहादुर मुजाहिद हुआ से ईअं लड़ंदा हुआ, हिकिड़ो हिकिड़ो थी मैदान में ईंदा हुआ। हबीब फरमाईंदा हुआ कतार ॿधो, सभु कतार ॿधी बीठा, हाणे कतारूं ॿधियो बीठा आहिनि। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ पियो चवे मां बि सीनो ठाहियो बीठो आहियां, छो त दुश्मन जे मुक़ाबले में कंधु हेठि न कबो आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए दुश्मन जा सीनो खोले बीहो। बीठो आहियां, नबी करीम बीठो, कतारूं ॿधाए। कंहिं महिल ख़बर पई त मुंहिंजे सॼे पासे गुत लॻी, सम्झो था अलाए न, जीअं इशारो कबो आहे। ॾिसां त छोकिरो, ॾाढी कावड़ आई, छो त मां हेॾो बहादुर आहियां, भर में बि को बहादुर हुजे न, बहादुर बीठो। अञा हुन मूंसां ॻाल्हाइण जो इरादो कयो, अञा लफ़्ज़ पंहिंजा पूरा कोन कया त वरी ॿिए पासे घुत लॻी, वरी ॿिए पासे निहारिया त उन जेतिरो ॿियो छोकिरो बीठो आहे। दिलि में ॾाढो दुख थियो, बणा हेॾो बहादुर ॿिनि छोकिरनि जे विच ते बीठो आहियां, ॿई पिया घुतूं हणनि, पुछनि पिया ओ चाचा अबू जहल ॾेखार कहिड़ो आहे। असां कोन था सुञाणूं अबू जहल कहिड़ो आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां छोकिरनि खे चयो छा कंदुसि, सम्झो था या न, छा कंदुसि? भई जवाब था ॾियनि पिया। अल्लाह मां हाली फरमाए थो कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। ओ चाचा ॿई घरों निकिता आहियूं, कसम खणी आया आहियूं। कहिड़ो कसम खणी आया आहियूं? या पाण मरंदासीं या इन्ही ज़ालिम खे मारींदासीं। छो था मारियोसीं? तांजी केड़ी दुश्मनी आ? चवन था कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। छो मारींदो? सुना है गालियां देता है वो महबूब बारी को। असा के खबर पई आ या रसूल अल्लाह, असा के खबर पई आ इन सां का दुश्मनी कान्हे। अबू जेल असांजो अबो कोन मारियो आ, अबू जेल असांजो बाग कोन खसियो आ, अबू जेल असां सां का दुश्मनी कान कई आ। असांखे ख़बर पई आ त असांजे मदीने वारे मीर जी गिला कंदो आ। छा कंदो आ? हबीब जो गिला खोर आ। हबीब जो जेको गिला खोर आ, असां कसम खाधो आ उनखे ज़मीन ते रहण जो हक़ आहे। या पाण मरूं या इन पलीत खे मारियूं। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ थो चवे मां ॿिन्ही ॿारनि जो जेको जोश ॾिठो, पहिरीं त मूंखे नफ़रत पे आई त नंढड़ा ॿारड़ा मुंहिंजे भर में न हुजनि हा, पर जंहिंमहिल जज़्बे खे ॾिठुमि त मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो। इशारो कयुमि त ओ इहो साम्हूं जेको गोरे चिटे रंग सां हल्के कद जो अथव ऐं अॻिते पोइते थो बीठो सिफ़ूं ठाराए, इहो आहे। हो बि त पंहिंजे क़ौम जो सरदार हो न सही, अॻिते पुते हेॾा थी बि हेॾे थी बि हेॾे थी बि इशारो करणु आहे। सहाबी थो चवे ख़ुदा जो कसम आहे मां रुगो चयो ओहियो आहे,
ख़बर कान पई जीअं न बाज़ उॾामंदो आहे ईअं ॿई उॾाणा मूंखे ख़बर कान पई ख़बर तामल पई जो हिकिड़े जी तलवार हिते लॻसि ॿिए जी तलवार हिते अबू जो ढेर थी वञे ज़मीन ते किरे। वाह मुंहिंजे मुस्तफ़ा जा परवानो। पतंगल पहो कयो मिड़िया मथे मच पसी लहसन लचिया सड़िया मथे सच पो संदा गिचन गच वेचारन विञाया। हेॾो वॾो बहादुर हेॾो वॾो जेको पहरण में हो ईअं सेकंडनि जे अंदरि जंहिं महिल मारिजी वियो तलवारूं लॻी वियुसि त ॿई उहे नंढड़ा देरी कान कयूं ॿई ॼणा वरी उन साॻी स्पीड में मोटिया तलवारूं खणी रसूलुल्लाह जे आॾो बीठा। या रसूलुल्लाह अबू जहल खे मां मारियो आहे हो चवे साईं मां मारियो आहे। सरकार फरमाइनि था तलवारूं मुंहिंजे आॾो कयो ॿिन्ही जो तलवारूं कयो त नबी पाक ॾिसी फरमाइनि था तव्हां ॿिन्ही मारियो आहे। ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम ओ नबी जा परवाना अंदाज़ो लॻा त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी केॾी मदद फरमाई आहे। ऐं इहा उहा जंग आहे जंहिंमें अल्लाह जे ज़ात बाबरकात आसमान तां मलाइक नाज़िल फरमाया। बदरुल उज़मा अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मन वालहू जे फज़लो करम सां अहिड़ो त हुन में ख़ुदा ताला फतह नसीब फरमाई नबी करीम जे ज़ात बाबरकात खे जो सरवर कायनात अलैहिस्सलाम जे मदद जे लाइ अल्लाह ताला मलाइक नाज़िल फरमाया। हिकिड़ो शख़्स आहे जेको उन टाइम ते मुस्लमान कोन्हे नौजवान छोकिरो आहे बाद में मुस्लमान थियो आहे उन नबी करीम सां ॻाल्हि कई ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो जीअं न दरगाहुनि ते मेला मलाखड़ा लॻंदा आहिनि पोइ बाज़ारूं लॻंदियूं आहिनि माण्हू दुकानदार दुकान अची खोलींदा आहिनि त माण्हू मेले ते ईंदा चार पैसा असां कमाईंदासीं। अरब जूं जेके बि लड़ायूं हूंदियूं महबूब जे ज़ाहिरी ज़ुहूर खां अॻु में बि ऐं ख़ुदि इस्लाम जे ज़माने में बि लड़ाई लॻंदी हुई त ख़ासि करे कबीलनि जा पंहिंजा पाण में मुआहिदा थियल हूंदा हुआ। बाबा फलाणो कबीलो फलाणे सां ॿधल आहे फलाणो कबीलो फलाणे सां ॿधल आहे। पोइ जंग लॻण वारे टाइम ते कुफ्र ऐं इस्लाम जो सुवाल त हूंदो हो पर उन सां गॾोगॾु कबीलनि जो बि सुवाल हूंदो हो त जेकॾहिं हिन कबीले जो हिन सां मुआहिदो आहे त उहो विढ़ंदो पर जे मुआहिदो न आहे पोइ भली काफ़र छो न हुजे पर लड़ाई न कंदो भली काफ़र हुजे पर विढ़ंदो कोन छाजे करे त हुननि वटि कबीला हुआ। मुस्तफ़ा फरमायो त कबीला आहिनि कोन आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुसलमाननि जे पारां जेको बि कलमे गो हूंदो सभु मैदान में काहे ईंदो हो लेकिन काफ़रनि में ईअं न हूंदो हो। काफ़रनि में कबीला जा कबीला लड़ंदा हुआ पर जे मुआहिदो न हूंदो त ॿिया कबीले वारा बाज़ार लाइ दुकानदारी अची कंदा हुआ। जंग जे मैदान में हिकिड़े पासे बाज़ार हूंदी हुई जहिड़ो मेलो लॻो पियो हेॾे लड़ाई पई होले होॾे बाज़ार लॻी पई पोइ हिकिड़ा माण्हू बाज़ार घुमण ईंदा हुआ हिकिड़ा माण्हू लड़ाई ॾिसण ईंदा हुआ हिकिड़ा माण्हू लड़ण ईंदा हुआ मुख़्तलिफ़ नमूना हुआ। मां जंहिंजी ॻाल्हि थो कयां उहो थो चवे त असां पाण में ॿ ॼणा सौट हुआसीं सॻा सौट हुआसीं नौजवान हुआसीं क़रीब बुलूग हुआसीं जबल जे मथां चढ़ी मज़ो बीठे ॾिसो थिए त बहादुर कीअं था विढ़नि पर मुसलमान कोन हुआसीं हुयासीं सॻा सौट मुसलमान बि कोन हुआसीं मथे जबल ते चढ़ी जंग बि ॾिठीसीं कीअं था विढ़नि। उहो नौजवान जेको पोइ मुसलमान थियो आहे सहाबी आहे उहो थो चवे त अचानक मां थियो हुजां लड़ाई हले पई जंग हले पई ओचितो मुंहिंजे मथे जे मथां जबल जे बि मथां घोड़नि जा हिणकाट आवाज़ आया। छा जा हिणकाट घोड़े जे हिणकण जो आवाज़ ॿुधण में आयो। मां हैरान थी वियुसि त मुंहिंजे कननि ते त भला मतां असर त कोन थियो आहे घोड़ो ज़मीन ते हूंदो आहे आसमान मां कहिड़ा घोड़ा और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ उहो थो चए अल्लाह जा रसूल
मूंखे ख़ुदा जो कसम आहे जे मुस्तफ़ा खे रसूल बरहक़ करे मोकिलियो आहे। ओ आवाज़ जंहिंमहिल मुंहिंजे मथां वेझो आयो, उन आवाज़ में घोड़नि जे आवाज़ सां गॾु मां हिकिड़ो आवाज़ ॿुधो, क़द्दिम हैज़ूम क़द्दिम हैज़ूम क़द्दिम हैज़ूम। ओ हैज़ूम अॻिते वध, हैज़ूम अॻिते वध। पर उहो एॾो त ज़ोरदार आवाज़ हो, या रसूल अल्लाह घोड़नि जे हिणकाट खां पोइ जॾहिं इहो क़द्दिम हैज़ूम जो लफ़्ज़ ॿुधुमि त मां बेहोश थी ज़मीन ते किरी पियुसि। मूंखे का ख़बर कान हुई, जंग ख़तमु थी वई, माइट ॻोठ खणी आया, हफ़्ते ताईं बेहोश पियोसि। हफ़्ते खां पोइ मां अखियूं पटियूं। अल्लाह जे हबीब खिली ॾिनो। पाण फरमायो घोड़ा कहिड़ा हा, क़द्दिम हैज़ूम जी ख़बर थी छा हुयो? या रसूल अल्लाह का ख़बर कान आहे। पाण फरमाइनि था ॻाल्हि इहा ई, सलात पढ़ तो तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबल करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, इहे जेके घोड़नि जा आवाज़ हा, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू मलाइकनि खे इंसानी सूरत में घोड़नि जे मथां रवानो कयो हो। 3000 मलाइका हा, उन मलाइकनि जे घोड़नि जो आवाज़ हुयो। सही पोइ भला क़द्दिम हैज़ूम जो मतिलबु छा आहे? पाण फरमाइनि था जीअं घोड़नि जा नाला हूंदा आहिनि, हे अंब लख आहे, हे सुर्खो आहे, हे ॻाढ़ो आहे, हे चीनो आहे, हे फलाणो आहे, घोड़नि जा नाला हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हज़रत जिब्रील जो जेको घोड़ो हो उन जो नालो हो हैज़ूम। इहो जिब्रील पाण पियो चवे क़द्दिम हैज़ूम। ओ हैज़ूम वधो वधो अॻिते हल त मुहम्मद जी मदद हली कयूं, नबी करीम जी ख़िदमत हली कयूं, हुज़ूर जी हली ग़ुलामी ॾियूं, महबूब जे दुश्मन खे जहन्नम रसीद कयूं। इहो हैज़ूम जिब्रील जो घोड़ो हो। इहो जेको तुंहिंजे कन ते आवाज़ पियो जंहिं तोखे बेहोश बनाए छॾियो, सो जिब्रील जो आवाज़। अल्लाह जी ज़ात मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे मदद लाइ मलाइक पियो मोकिले। सहाबी सॻड़ो चवे थो त पोइ महबूबन करीम जॾहिं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ो ॿियो सहाबी वेठो हो, उन चयो साईं या रसूल अल्लाह, मां उन टाइम ते काफ़रनि जे पासे हुयुसि, मुस्लमान पोइ थियो आहियां, पर जॾहिं मां काफ़रनि जे पासे लड़ी रहियो हुउसि त मां तव्हांजे पासे अहिड़ी फ़ौज ॾिठी हुई जेका मां अॼु ताईं कान ॾिठी आहे। पाण फरमाइनि था छा ॾिठो हुई? चइसि सफ़ेद पटकनि सां, अछनि तुरनि सां, अछा पटका ॿधल हुआ, नूरानी लिबास हुयो, नूरानी घोड़नि जे मथां सुवार हा। परे खां रुॻो हीअं इशारो पिया कनि त अध मैल ते काफ़र जी मुंडी लही पई वञे। भली काफ़रो 5 फरलांग परे बीठो आहे, उहो अछे पटके वारो, घोड़े वारो, नूरानी लिबास वारो पंहिंजी तलवार खे रुॻो हिते हीअं पियो करे त मुंडी महाराज हुते हली पई वञे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो, सभु मां मुहम्मद करीम जे मदद लाइ अल्लाह ताला मलाइक रवाना फरमाया। अल्लाह ताला तॾहिं फरमाया, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्ला। अवां तमामु थोरा हुयो, अवां तमामु कमज़ोर हुयो, पर अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हांजी बदर जे मैदान में मुस्तफ़ा जे सदके मदद फरमाए छॾी। इस्लाम जे तारीख़ में बदर जे लड़ाई जहिड़ो मार्को ॿियो थियो ई कोन्हे को। अहिड़ी लड़ाई इस्लाम जी कॾहिं बि कान लॻी आहे। इन खां अॻे या इन खां बाद वारियूं लड़ायूं जेके हुयूं उहे पंहिंजी पंहिंजी जॻह ते शान मान वारियूं हुयूं, लेकिन बदर खे ख़ुदा तबारक व तआला क़ुरान मजीद में बि साराहियो आहे। एतिरे क़द्र ख़ुदा ताला फरमायो आहे त बदर जे मैदान में जेके बि मुस्लमान नबी जे मदद लाइ आया हुआ, नबी जे ग़ुलामी में आया हुआ, बदर में शामिल थियो, उन खां पोइ के बि हुन खां ख़ताऊं थियनि, ग़लतियूं थियनि, लग़्ज़शूं थियनि, इंसान आहे कहिड़ी बि खणी ख़ता करे, अल्लाह ताला फरमाए थो न बदर जे करे सभु माफ़ अथसि। अल्लाह ताला शल तव्हां असांखे नबी जो ग़ुलाम बनाए, रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि सां ख़ुदा ताला माला माल बनाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असांखे दीन इस्लाम जे मदद जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो मसइलो आहे, उन खां पोइ वरी मुंहिंजो कमु बि तव्हां में आहे, यादि अथव न? मुश्किल चंदो खपे अॼु बाबा, उथणु कोन ॾींदोसांव। के वरी तकड़ कंदा, हिकिड़ा आहे तव्हां चंदो ॾींदा, ॿिया वरी पोयां तकड़ा थी पीअंदा, अचनि बि देरि सां, वरी उथनि बि सभिनि खां अॻे। ईअं न कयो, पाण त नथा चंदो ॾियो, ॿियनि जो त ख़राबु न कयो। ख़ुदा जे घर जे लाइ बाबा अॼु चंदो ॾियो, दिलि खोले ॾियो। मस्जिद शरीफ़ जो कमु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे आॾो ॾिसो था, फ़र्श सॼो लॻी वियो आहे,
विचां मिना थंभनि जे विचां बाक़ी कम आहे, पालिश रहियल आहे, दरवाज़ा रहियल आहिनि, मज़दूरनि जी मज़दूरी रही पई आहे। मां अॻे दफ़े तव्हांखे ॿुधायो त मस्जिद शरीफ़ जे मथां कर्ज़ु आहे, कर्ज़ु मस्जिद ते कोन्हे, असांजे मथां आहे। तंहिंजे करे तव्हां बराए महिरबानी अलाह ताला तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, दिलि खोले इमदाद कयो त ख़ुदा ताला जे घर जो बक़ाया कमु पूरो थी वञे। हाणे बिस्मिल्लाह कयो, शुरूआति कयो। नेठू थी बीही रहिया, अहिड़ी तकड़ छो की अथव? वेहो, सुनत जो टाइम तव्हांखे मिले थो। अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानी। मूं अर्ज़ु कयो त महिरबानी करे वेहो, तव्हांखे टाइम मिलंदो सुनत जे लाइ। 2 मिंट वेहो। मसइलो हीअ आहे त रोज़े जी हालत में जेकॾहिं को माण्हू का शइ हलाल करे यानी ज़िबह करे त उहा जाइज़ आहे या न? बिल्कुलु जाइज़ आहे। हलाल शइ खे हलाल करण जो अलाह ताला हुकुम कयो आहे, त इन में का बेफ़रमानी कान्हे, न को इन में को ज़ुल्म चइबो। कि हलाल शइ खे बिस्मिल्लाह अलाह अकबर करे रोज़े जी हालत में ज़िबह करे त को गुनाह कोन्हे, ज़िबह करे सघे थो। ॿियो सुवालु आहे त जेकॾहिं को माण्हू रोज़ो रखे थो ऐं रोज़े रखण खां बाद में सुम्ही थो पवे ऐं सुम्हण खां बाद में हुनखे शैतानी हालत में एहतलाम पइजी थो वञे त रोज़ो थियो या न? उनजो जवाबु इहो ई आहे त जेकॾहिं रोज़े जी हालत में रोज़ो रखी सुम्ही पियो, उन खां बाद में एहतलाम पइजी वियो त तड़ करे छॾे, रोज़े ते को फ़र्क़ु कोन थो पवे। तड़ करिणो पवंदो, जीअं तड़ कयो वेंदो आहे, गुरूड़ा कजनि, नक खे पाणी ॾिजे, गुसुल कजे, रोज़े में को फ़र्क़ु कोन ईंदो। उहा कहिड़ी निमाज़ आहे जंहिंमें क़ुर शरीफ़ न जूं आयतूं नथियूं पढ़ियूं वञनि? इम्तिहान थो वठे छा मुंहिंजो? या मूंखे रकान थी अचे? इहो सुवालु को पुछियो थी, को मज़ेदार आहे सुवालु। हाणे पुछंदो हूंदो, घरों हलियो हूंदो, अहिड़ो थो सुवालु पुछां जो ईंदुसि ई कोन। जज़ाकल्ला, अलाह से तोखे ख़ुशि करे अदा। जनाज़े जी निमाज़ में आयतूं क़ुर जूं कोन पढ़बियूं आहिनि। ॿियो सुवालु आहे त उहा कहिड़ी निमाज़ आहे? 2 दफ़ा लिखियो अथसि छा? साॻी ॻाल्हि आहे। उहा कहिड़ी निमाज़ आहे जंहिंमें सूरतूं नथियूं पढ़जनि, आयतूं? जनाज़े में कुझु कोन पढ़बो आहे। अलाह साईं जल जलालू अमन वालू तव्हांजी असांजी ख़ैरात क़बूल कंदो। जंहिं शख़्स जेतिरी बि मदद कई आहे अलाह ताला हुनजी मंज़ूर मक़बूल फरमा। या अलाह सभिनी जो ख़ैरु क़बूल फरमा। हबीबन करीमन जे सदके, हिन भलारे महीने जे सदके, ज़िक्र ख़ैर जे सदके, मौला पंहिंजे महबूब सदके असांजो ख़ैरु क़बूल फरमा। जंहिं जेतिरो ॾिनो आहे तव्हांखे ॿीणो टीणो ॾहुणो अता फरमा, अञा बि बिना हिसाब किताब जे अता फरमा। या इलाहुल आलमीन, जंहिं न ॾिनो आहे तन खे बि सवाब अता फरमा। मुंहिंजा मौला ही तुंहिंजो घर आहे, असां बिस्मिल्लाह करे हथ विधो आहे, तूं असांखे तौफ़ीक़ अता फरमाए, हिन जो बाक़ी कमु असां ख़ैर ख़ूबी सां पूरो करे छॾियूं। मौला पाक हेतिरो कमु बि असां तुंहिंजे आसिरे कयो आहे, आइंदा बि तूं महिरबानी फरमाईंदे। या रब्बल आलमीन, इज़त ऐं बरकत वारे महीने जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमा, बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा, परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। जंहिं मदीने शरीफ़ जो इरादो कयो आहे तंहिंखे मदीने पुॼाए। मौला पाक हबीब जे सदके असां गुनाहगारनि जा गुनाह माफ़ फरमा। ख़ाल के